अस्सलाम वालेकुम दोस्तों, किरालन उम्मीद तो खुश हूंदा, ठीक ठाक हूंदा, खैर आफियत सां हूंदा। दोस्तों अज जेका तव्हांखे कहानी ॿुधाईंदुसि उहा आहे गुल बादशाह ऐं शौक़ शहज़ादे जी। दोस्तों कहानी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगर मुझे चैनल ते नवां आहियो तो बराए मेहरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों एक बादशाह हो। बादशाह तो पाण धनी ताला है, पर ही एक कूड़ी ज़मीन के टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जो नालो गुल बादशाह हो ऐं उनके 7 ज़ालूं हुयूं, ॿियूं सब बिना औलाद हुयूं। कुदरत सां हिकिड़ी जेका हुई सा उमेद सां थी पई, तंहिं करे ॿियनि दिल में ख़्याल कयो जेकॾहिं हिन खे पुटु ॼायो तो बादशाह हिन खे वधीक घुरंदो ऐं असां बादशाह खे न वणंदियूंसीं। सो इन हसद ऐं साड़ जे करे हिननि छा कयो जो हिकु नौकर के लालच ॾेई उनके हुक्म कयूं तो रोज़ बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणी जी महल में उनजा हड्डा पूरे ईंदो करे। अहिड़ी तरह बादशाह जा घोड़ा हिकु हिकु थी खुटंदा विया। जॾहिं बादशाह के उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं बादशाह ऐं संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त आख़िर ही घोड़ा केॾांहुं था वञनि। हिकिड़े ॾींहुं 6 राणियुनि बादशाह के सलाह ॾिनी त घोड़नि जी ॻोल्हा लाइ को नजूमी घुराइणु घुरिजे त पोइ पाणे ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर के हुकुम ॾिनो ऐं नजूमी घुरायो वियो। उन्हनि नजूमियुनि खे राणियुनि अॻे ई सेखारे छॾियो हो। सो जॾहिं बादशाह नजूमियुनि सां हक़ीक़त कई तो नजूमी हिसाब करे बादशाह के चयो त साईं अवां जी महलात में हिकु राणी रहे थी जेका उमेद सां आहे। उन्हीं घोड़ा मारे उन जा हाव जेके आहिनि से कढी खाधा आहिनि ऐं मुंहिंजो इल्मु थो चवे त घोड़नि जा हड्डा राणी जी महलात में ही पूरियल आहिनि। बादशाह ऐं वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई गॾिजी उन राणी जी महलात में विया ऐं जिथे नजूमियुनि चयो उते ही खॾु खोटे ॾिसनि त बराबरि हड्डा पिया आहिनि। इहो ॾिसी बादशाह ॾाढो कावड़ियो ऐं हुकुम कई त हिन ॾेण खे कंहिं ऋण पट में फिटो करे अचो। हुकुम मिलण शर्त वज़ीर राणी जो अखियूं ॿधी खेनि पंहिंजी बादशाही खां ॿाहिरि कंहिं ॿी बादशाही कंहिं ॾूरां ऋण में फिटो करे आयो। राणी जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठाई त चौधारी ऋण बयाबान लॻो पियो आहे। नेठि वीचारी हिकिड़े पासे मुंहुं फेराए उथी हली। हलंदे हलंदे हिकिड़े झंग में अची पहुती। उते हिनके वियम जा सूर बि थिया। लाचार ॿी का वाह न ॾिसी हिकिड़े वण हेठां वेही रही। कुदरत सां उन ॾींहुं राणी खे पुटु ॼायो। राणी पंहिंजो रओ फाड़े ॿार जा बंधना वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान झंगली मेवनि ते करण लॻी। थोड़ा घणा ॾींहं गुज़रिया तो उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे अची उतां गुज़रियो। बादशाह सां गॾु हिकिड़ो कुतो हो जेको सभिनी खां अॻियां पिया आयो। सो ओचितो हिकु हंधि बीह भौंकण लॻो। बादशाह वज़ीर के हुकुम कयो त वज़ीर ॾिस छा आहे ऐं कुतो छाते पियो भौंके। वज़ीर सट पाए वञी ॾिसे त हिकिड़ो वण आहे जंहिंजे ॿाहिरां बीह कुतो भौंकी रहियो आहे। वज़ीर लंघे जे अंदरि वियो त राणी अंदरां हकल कई त हेॾां न अचाऊं कि औरत आहियां, अकेली वेठी आहियां। वज़ीर जो अहिड़े झंग में औरत जो आवाज़ ॿुधो सो इबरत में पइजी वियो ऐं सिधो वञी बादशाह के हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह हिकदमि हिकु चादर खईं ऐं पाण अकेलो होॾां रवानो थियो। ॿाहिरां बि हकल करे चयईं त माई ही चादर वठई ढके पाण खे ॿाहिरि अचाऊं, हिते जो बादशाह आहियां। तूं को बि उल्को या को बि टेंशन न कर, तूं मुंहिंजी भेण आहीं। राणी चादर ढके ॿाहिरि आई ऐं अदब सां बादशाह के सलाम करे बीही रही। बादशाह हिन खां समूरी हक़ीक़त पुछी। राणी बि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि, जंहिंजे ॿुधण सां बादशाह के ॾाढो रहम आयो ऐं पोइ वधीक शिकार बंदि करे राणी के गॾु पाण सां वठी महलात ॾांहुं रवानो थियो। थोड़ा घणा ॾींहं गुज़रिया तो छोकिरो बि अची वॾो थियो ऐं ॿिनि बादशाही ॿारनि सां रांदि रूंद करण लॻी वियो।
रांदि कंदे छोकिरनि खे चवंदो हो त मां अव्हां जो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि त तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं त छोकिरो माठ करे वेंदो हो, पर नेठि हिकु ॾींहुं कावड़जी वञी माउ खे चयईं त अम्मा मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणी हिन खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं उन जे 6 राणियुनि असां सां ही ज़ुल्म कयो आहे ऐं असांखे उतां लोधाए कढियो वियो आहे। छोकिरे इहा हक़ीक़त ॿुधी तमामु घणो अरमान कयो ऐं नेठि कुझु सोच वीचार करे माउ खे चयईं त अम्मा मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आउं बाबा वटि वञा। पहिरियां त माउ घणो ई पुट खे सम्झायो, पर नेठि हू जॾहिं न मुड़ियो तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जी बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि उते अची पहुतो ऐं दरबार में हाज़िर थियो। कुदरत सां इहो बादशाह को सख़्तु बीमार हो ऐं बीमारी बि अहिड़ी का ख़तरनाक ऐं मोज़ी हुई जंहिंजे लाइ हकीमनि ॾस ॾिनो हो त उनजो ॿियो को बि इलाजु न आहे। बाक़ी जेकॾहिं सामूंडी घोड़े जो रतु मिली पवे ऐं बादशाह इहो रतु पीए त चाक ऐं चङो भलो थी पवंदो। बादशाह उन लाइ सॼे शहर में पड़ो ॾियारियो हो त जेको सामूंडी घोड़े जो रतु आणे ॾींदो तंहिंखे आउं माला माल करे छॾींदुसि। मगर कंहिंजी बि हिम्मत कोन थी जो एॾी मुसाफ़िरी करे ऐं वरी कंहिंखे इहा ख़बर बि न हुई त सामूंडी घोड़ा किथे थींदा आहिनि। नेठि बादशाह जंहिंखे तंहिं विच में 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼाया हुआ, तंहिं पंहिंजे पुटनि खे घुराए सामूंडी घोड़े जे आणण लाइ चयो। जेके ठही संभरी मुसाफ़िरी ते निकिता त मथां ही शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह जो बीमार हो, तंहिं ईअं ई शहज़ादे खां पुछियो त जवान तूं केरु आहीं ऐं मूं में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। छोकिरे जवाबु ॾिनो त बादशाह मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारी में तमामु कमज़ोर हो, तंहिं करे वधीक बहस न करे सघियो, पर बसि एतिरो चयाईं जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻे ई विया आहिनि, तीअं तूं बि वञ मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़ो ॻोल्हे खणी आ। इहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो मुर्सी ॾेखारण जी महल ही आहे, पंहिंजे पीउ खे बि सफ़ायाब कंदसि ऐं मुंहिंजो मोह बि मथे थींदो। इहो ख़्यालु करे भाइरनि जो ॾस पुछी उथी ओॾां रवानो थियो। थोरे पंध करण खां पोइ हिन खे 6 ई भाइर गॾिया, जिन्हनि हिन खां पुछियो त तूं केरु आहीं। शहज़ादे जवाबु ॾिनो त मुंहिंजो नालो शौक़ शहज़ादो आहे ऐं जंहिंजा अमीर पुटु आहियो तंहिंजो आउं बि पुटु आहियां। आउं बि बादशाह सलामत जी बीमारी लाइ सामूंडी घोड़े जो रतु आणण लाइ वञा पियो। शहज़ादनि जॾहिं इहो ॿुधो त अची हसद जाॻिन ऐं शौक़ शहज़ादे खे चयऊं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे तूं असां सां न हल। शहज़ादे घणो ई चयनि, पर 6 ई शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं उन शौक़ शहज़ादे जी नज़र खां ग़ाइब थी विया। जॾहिं 6 ई शहज़ादा नज़र खां ग़ाइब थी विया तॾहिं शौक़ शहज़ादो बि अलाह ते तवकल करे हिकु पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो ऐं बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी माड़ी बीठी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहं बि ठारिजे ऐं हितां को ॾस पतो बि पुछिजे ऐं पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी माड़ी जो दरवाज़ो खड़काईं। दरवाज़े खड़काइण सां हिकिड़ी छोकिरी लही आई ऐं हिकु आदमज़ात यानी माण्हू खे ॾिसी हैरान थी वई ऐं नेठि पुछाईं त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं। उन शहज़ादे जवाबु ॾिनो त मुंहिंजो नालो शौक़ शहज़ादो आहे ऐं आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदसि। छोकिरी चयसि त हिन माड़ी में 7 दैव रहनि था जेकी थोरी देरि में अचण वारा आहिनि, सो तूं हितां भॼी वञ, न त तोखे मारे खाई छॾींदा।
छोकिरीअ खे शहज़ादे चयो त उन्हीअ जी त मूंखे का बि परवाह कोन आहे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हुजे त आणे ॾे त आउं खावां। छोकिरी हिन खे कुझु मेवा वग़ैरह आणे ॾिना, जेके हिन खाई ढो कया ऐं पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठि वेही रहियो। का महल थी त 7 ई देव बि सटींदा अची उन बाग़ में दाख़िल थिया। ओचितो हिकिड़े देव जी वञी उन शहज़ादे ते नज़र पई, सो हकल करे पंहिंजो गुर्ज़ खणी शहज़ादे ते वरियो। शहज़ादो बि अॻे ई होशियारु थियो बीठो हो, सो वारो पचाए हिकदमि पुठियां खणी हिन जो डंडो हयांई त देव धू करे वञी मोह भर किरियो ऐं पोइ शहज़ादो यकदमि रसो खणी झटपट हिन देव खे वन सां ॿधी छॾियो। का महल थी त को ॿियो देव पहिरें खे ॻोल्हण लाइ निकितो, त जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो, तॾहिं यकदमि शहज़ादे ते गुर्ज़ खणी वार कयाई। शहज़ादे पहिरीं वांगुरु वरी बि पचाए देव खे डंडो हणी हिन खे बि केराए वण सां ॿधी छॾियो। अहिड़ी तरह 7 देवनि खे सुख करे वण सां ॿधी छॾी। नेठि उहा छोकिरी जेका असल में देवनि जी भेण हुई, तंहिंजो उहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मिंथ कयाई त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासीं, महिरबानी कर मुंहिंजे भावनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देवनि खां पुछियो त देवनि बि इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं उन्हनि खे कसम क़ुरान ॾेई शहज़ादे उन्हनि 2 ॼणनि खे खोलियो, जिन पोइ हिन खे जी ॾाढी आदर भा कई ऐं हिन खे मथे माड़ी ते विहारियो वियो ऐं हिन जी ख़ूब ख़िदमत कयाऊं। शहज़ादो 2 ॾींहं उते रही पियो। हिकु ॾींहुं जीअं ई शहज़ादो दरी खां बीठो हो, तीअं ई हिन खे परे खां धुएं जूं लाटूं ॾिसण में आयूं। हिन देवनि खां पुछियो त इहो छा आहे? देवनि जवाबु ॾिनो त इहो हिकिड़ो देव आहे, जेको 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीने जाॻंदो आहे। हींअर इहो सुतो पियो हो ऐं इहा इन जे नक मां निकितल हवा जी हिकु लाट आहे। जॾहिं इहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो, पर असीं देव बि मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। छोकिरे हिननि खे चयो त दिलजा करियो, हाणे उन देव जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे शहज़ादे देवनि खे चयो त हाणे हली इहो देव मूंखे ॾेखारियो। देव इन सां गॾिजी ओॾां रवाना थिया। कुझु महल खां पोइ हिते अची पहुता। ॾिसनि त बराबरि हिकु शाही वॾो देव सुतो पियो आहे ऐं उन जे भरिसां हिकिड़ी झूपड़ी आहे, जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हिननि खे ॾिसी चयो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी इन आफ़त मां जान छॾायो। शहज़ादे हिन खे चयो त औरत तूं घबरा न। ईअं चई हिन दिलि में ख़्यालु कयो त सुतल खे मारणु बहादुरी न आहे। हाणे हिन देव खे निंड मां जाॻाए पोइ हमिलो कजे। सो यकदमि देव जी टंग में तरार ठका कराई। देव कुझु मिड़ई पासो वरायो, ॼण त कंहिं जीत हिन खे चक हयो हुजे। तंहिं ते शहज़ादे वरी ॿी तरार ठका करायसि, जंहिं ते देव हिकदमि सुजाॻ थी वेही रहियो ऐं ॾिठई त हिकु आदमज़ात यानी माण्हू बीठो आहे। उते देव खे कावड़ जी जोश आयो, सो हिकदमि हिकु पत्थर जी वॾी छिप खणी शहज़ादे ॾे फिटी कई। शौक़ शहज़ादे गोई ॾेई पत्थर खां पाण खे बचाए टिप ॾेई वठी जो तरार हयसि त देव जी सिसी वञी परे किरी। पोइ त उन हसीन औरत खे हू पाण सां वठी वापसि माड़ी में आया, जिथे हिन औरत सां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन देवनि सां पंहिंजी मतिलब वारी ॻाल्हि कई ऐं सामूंडी घोड़नि जो ॾस पुछई। देवनि शहज़ादे खे चयो त तूं हिन तख़्त ते वेह, त असीं त तोखे उते खणी हलूं, बाक़ी तुंहिंजे पहचण जी जाइ न आहे। पोइ शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देवनि मां हिकिड़े देव हिन खे खणी वठी उॾाणो।
ऐं 7 ॾींहंनि अंदरि 7 रातियुनि जे उॾामण खां पोइ देव हिकिड़े हंध अची उहो तख़्त लाथो। ॾिसनि त बराबरि हिकिड़ो घोड़ो बीठो आहे ऐं उन ते हिकु परी चौकीदार आहे। मगर ओॾी महिल परी सुती पई हुई। शहज़ादो पंहिंजो रुमाल हिन जे मुंहं ते विझी वठंदड़े घोड़े खे वाग मां टप ॾेई हिकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त खणी देव वठी उॾाणो। ऐं घड़ी बि कोन गुज़री त परी बि सुजाॻ थी ॾिसे त घोड़ो आहे ई कोन। सो यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परे खां ॾिठाई त देव घोड़े खे खंयो पियो वञे। बसि ॿी त का पुॼण जी वाह न ॾिसी पाण न अची उन्हनि सां गॾी ऐं पोइ सभिनी बाख़ैरियत वापसि अची देवनि जे मुल्क में पहुता। शहज़ादी पोइ उते हिन परी सां शादी कई ऐं पोइ 3 ॼणा देवनि खां मोकिलाए ख़ैर सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मंज़िलूं कंदे कंदे कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु शहर में अची पहुता जिथां गुल बादशाह जो शहर बाक़ी हिकु ॾींहं जो पंधु हो। उते हिननि जो ख़्यालु हो त कुझु देरि आराम करे पोइ पंधु पहुचे। त शाम जो घुमंदे घुमंदे हिकिड़ी हंध अची पहुता त शहज़ादे पंहिंजे 6 भाइरनि खे काठियूं विकिणंदे ॾिसी वरितो। हिनखे इहो ॾिसी ॾाढो अरमान थियो। सो अची उन्हनि खे पंहिंजी सुञाणप कराई। भाइर हिनखे ॾिसी ॾाढा रुना। शहज़ादे पुछनि त अव्हां हक़ीक़त ॿुधायो त हीउ हाल कीअं थियो आहे। हिननि चयो त असांजा जेके पैसा ॾोकड़ हुआ से सभु खपी विया त पोइ केॾां वञूं जो खाधे पीते लाइ पैसो न हुजे। नेठि परदेस में ही धंधो करे पेट पिया पालियूं। शहज़ादो पोइ 6 भाइरनि खे वठी पाण वटि आयो ऐं उन्हनि खे तड़ वग़ैरह कराए नवां कपिड़ा सिबाए ॾिनई ऐं हिननि जा पुराणा कपिड़ा लहिराए पाण वटि रखी छॾियईं। पोइ सभु उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। रस्ते ते जो शहज़ादे जे भाइरनि साम्हूं ॾींहुं घोड़ो ऐं ख़ूबसूरत राणियूं ॾिठियूं। सो उन्हनि जी नीयत ख़राब थी वई ऐं नेठि हिकु हंधि शौक़ शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं वढे उनखे हिकु हंधि फिटो करे ऐं पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। शहज़ादे जे राणियुनि खे बि इन ॻाल्हि जी ख़बर ई पइजी कोन सघी। जॾहिं 6 भाउर राणियुनि समेत पंहिंजे मुल्क में अची पहुता तॾहिं बादशाह खे साम्हूं ॾींहुं घोड़ो ॾिनऊं जंहिंजो रतु कढाए बादशाह पंहिंजे कमु आंदो त चाक ऐं चङो भलो थी वियो। पोइ 6 भाइरनि खां ख़बर पुछाई जिन कूड़ सच मिलाए बादशाह खे पंहिंजी बहादुरी जी ॻाल्हि करे ॿुधाई। जेको ॿुधी बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ शहज़ादे जे 2 राणियुनि खे महिलात में रिहाए छॾियऊं। ॾींहं 2 जॾहिं शौक़ शहज़ादो पंहिंजे राणियुनि वटि न वियो त राणियुनि खे बि ॾाढी परेशानी थी पई। तिन नेठि वञी उन भाइरनि खां शहज़ादे बाबति पुछियो। उन्हनि 6 भाइरनि ठठोली तौरु सॼी हक़ीक़त ॿुधाईनि ऐं चयूं त हाणे माठ करे वेही रहो न त अव्हांजो अहिड़ो हाल थींदो जहिड़ो हुनजो थियो। उते परी ॿी शहज़ादी खे दिलजा ॾिनी त घबरा न ऐं पाणे थी शहज़ादे खे ॻोल्हे अचां। परी उतां वठी उॾाणी ऐं ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि अची उते ॾिसे त शहज़ादो पिंगलो थियो पियो आहे जंहिंजूं न टंगूं आहिनि न ॿाहूं आहिनि। परी वधी अची शहज़ादे खे मिली ऐं उनखां हक़ीक़त पुछईं। शहज़ादे जवाबु ॾिनो त ॾींहं जो त अलाए केरु खाधो ॾेई थो वञे ऐं राति जो अलाए जे किथां 4 परियूं थियूं अचनि जेके अची मूंखे ॿाहूं टंगूं चिंबड़ाइनि थियूं ऐं पोइ मूंखे सुरंदो हथ में ॾियनि थियूं। आउं सुरंदो वॼाईंदो आहियां ऐं हू परियूं मौज में अची ॻाईंदियूं ऐं नचंदियूं आहिनि। जॾहिं सुबुह थिए थो तॾहिं वरी बि मुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं जुदा करे हलियूं थियूं वञनि ऐं आउं अहिड़े जो अहिड़ो हिते पियो आहियां। परी इहो ॿुधी चयो त चङो हाणे तूं माठ कर जीअं दस्तूर मूजिबि कंदो आहीं तीअं कजांइ बाक़ी आउं पाणे थी बंदोबस्तु करियां। पोइ परी वापसि महिलात में आई ऐं शहज़ादी खे अची हक़ीक़त ॿुधाई त शहज़ादो लधो आहे तूं दिलजा करे वेह असीं सुबुह जो सवेरे ईंदासीं। शहज़ादी वीचार करे ख़ुदा जो शुक्र अदा कयो
ऐं सुबुह जो इंतज़ार में वेही रही। सांझी जो परी उॾामी वरी बि साॻिए हंधि लिकी अची वेही रही। दस्तूर मूजिबि चारई परियूं आयूं ऐं शहज़ादे खे टंगू ॿाहूं चिंबड़ाए खेसि सुरंदो हथ में ॾिनऊं। शहज़ादे सुरंदो वॼाइणु शुरू कयो ऐं होॾां हू परियूं मौज में अची वियूं। तेॾी महिल ओचितो परी ज़ाहिर थी। उन वठी जो गौर कयो त हू चारई परियूं ख़ौफ़ में छिरकी भॼी वियूं ऐं हू शहज़ादे खे वठी सिधो महिलात में आई ऐं पोइ टेई पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया। सुबुह जो शहज़ादे वञी बादशाह खे सलाम कयो। बादशाह हिन खे ॾिसी तइजब में पइजी वियो ऐं हिन खे चयईं त मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़े जो रतु आंदई। शहज़ादे बादशाह खे चयो त साईं इहो कोन मिलियो छा? इहो त मुंहिंजा 6 भाइर खणी आया हुआ। बादशाह चयो त हा बिल्कुलु आयो हो, पर इहो उन्हनि आंदो हो। तंहिं ते शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं पछाड़ी जो भाइरनि जा पुराणा कपिड़ा जेके हिन पाण वटि रखिया हुआ से बि खणी ॾेखारियईं ऐं पोइ पंहिंजे माउ ऐं पंहिंजे छहनि राणियुनि जी दगा जी बि सॼी हक़ीक़त ॿुधाईं। बादशाह इहो ॿुधी अहिड़ो त अची सख़्तु कावड़ियो जो पंहिंजे छहनि राणियुनि ऐं पुटनि खे मुल्क ॾेखारी ॾेई छॾियईं ऐं पोइ पंहिंजी हिन राणी खे वठी अची ॾाढे मज़े सां बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारण लॻो। दोस्तों, ये कहानी जेकर तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे इन वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था कि ॿिया कहाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।